अस्सलाम वालेकुम। हर अपने अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, खुश आयो। किथे आयो फ्रेंड्स? अचो भाऊ हाशिम जी पेज तो भाऊ अमजद। अच्छा अच्छा अच्छा, भाऊ अमजद चांडे जी न तो आईडी तो लाइव आया आहियूं। दोस्तों कॉल थी अचे भाऊ अमजद ॾे, दोस्त खे रिक्वेस्ट कंदासीं त 2-3 मिंट कॉल न करे, चाहे त असां किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलई साहब भी गॾु आहे, ऐं असांजो दर्दन जो बादशाह शाइर हाशिम चांडियो, अमजद चांडियो, ऐं साईं तव्हां KTN कशिश जो हिन महिल आवाज़ टीवीअ ते सुपर हिट सिंगर ऐं सुपर हिट पोइट बि आहे भाई दकड़ो साहब। तव्हां सां सभु गॾूं, थोरी थोरी कचेरी कंदो हर कोई। भाऊ हाशिम चांडे खे चवंदासीं त ॿ लफ़्ज़ तव्हां सां कचेरी करे। अस्सलाम वालेकुम या अली मदद, कीअं आहियो दोस्तो? ख़ुशि आहियो? उमेद थो कयां त सभु दोस्त ख़ुशि हूंदो, अलाह साईं जे अमान में हूंदो। दोस्तो हींअर असां लाइव ऐं असां मुखातिब आहियूं। किंग ऑफ सिंध असांजो प्यारो भाउ, असांजो वॾो मुमताज़ मौलवी साहब असां सां गॾु आहे। तव्हां ॾिसी सघो था। वाह, बसि मजबूरी आहे, मूंखे अॼु ज़ोरी हाशिम ड्राइविंग जे लाइ चयो आहे। मां ड्राइविंग पियो कयां, तव्हां घणी कचेरी मथां न करे सघां। नेशनल हाईवे ते आहियूं, ही ड्राइवर बि कचिड़ो आहियां। इन करे दौन में यादि कजो, हीउ सफ़र अलाह साईं असांजो आसान करे ख़ैरियत सां पंहिंजी मंज़िल ते जॾहिं वञूं पिया उते ख़ैरियत सां पुॼूं। मुंहिंजो प्यारो शाइर, मुंहिंजो जिगर हाशिम चांडियो, अमजद चांडियो तव्हां सां मुखातिब आहिनि। असांजी नई एल्बम जी जेका हले पई अॼु, उन दौरान कुझु मीटिंग, कुझु गीत, सभिनी शाइरनि जा गीत पुॻा भाऊ वारनि, छो त असां आख़िर में पंहिंजा गीत कुझु महिनत कयूं। हिन दफ़े महिनत हर शाइर खां मूं इलाही कराई आहे। हाशिम चांडियारनि जा गीत जेके अॼु पुॻा आहिनि, इहे इनशाला अव्हांजे नज़र ईंदा, केसट में तव्हांखे ॿुधाईंदा त गीत छा आहिनि छा न आहे। हर शाइर इनशाला हीअ एल्बम असांजो तव्हांजे दुआनि सां, मौला जे करम सां कामयाबु थींदो। इहे तव्हांजी दुआऊं हुअनि, इहे तव्हांजी हमेशह उमेदुनि ते पूरा लथा आहियूं। कोशिशि कई आहे त हर एल्बम तव्हांखे अहिड़ो ॾियूं जेको तारीख़ी हुजे। हीअ एल्बम मुंहिंजी ज़िंदगी जो सदाबहार एल्बम, जेसिताईं ज़िंदगी आहे हीअ एल्बम सुठा ई तव्हांखे ॾिना आहिनि, अॻिते बि सुठा ई ॾींदासीं। तव्हांजे दुआनि जो तलबगार मुमताज़ मोलई या अली जी दोस्तो, इनशाला हिन एल्बम में असां सभु दोस्त, सभु शाइर गॾु हूंदासीं। पूरी टीम असांजी, को बि अलॻि न हूंदो असांखां, सभई पाण में गॾु हूंदासीं। अव्हांजी दुआनि जी ज़रूरत आहे, दुआ कजो। ऐं हीअ एल्बम यादगार एल्बम हूंदो, जीअं वॾे ॿुधायो तव्हांखे। हिन एल्बम ते महिनत हले पई ऐं अनकरीब हिन जी रिकॉर्डिंग थींदी। अव्हां दोस्तनि जी महिरबानी। असांजो तमामु सिंध जो बहितरीनु शाइर, अव्हांजो ॼातल सुञातल ऐं बहितरीनु सिंगर वहीद दकड़ो साहिबु अव्हां सां ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियतूं ठीकु? असांजा दोस्त हाशिम चांडियो साहब, अमजद चांडियो साहब, आबिद साहब, किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलई जा गीत खणी आया। अॼु सिलेक्शन हले पई, तयारी हले पई तव्हांजे लाइ ख़ूबसूरत एल्बम जी तयारी। मुबारक ॾींदासीं मुबारक पाकिस्तान अचण ते। असगर मुगेरी खे उहो पाकिस्तान आयो। असांजो कंपनीअ जो जेको प्रोड्यूसर आहे दुबई प्रोडक्शन जो, असगर मुगेरी साहब पाकिस्तान पहुची चुको आहे। असीं हुनखे दिलि जे गहराइनि सां पंहिंजी सॼी पूरी टीम जे तरफ़ां, मुमताज़ मोलई जे तरफ़ां, आबिद साहब जी तरफ़ां, हाशिम चांडे साहब जे तरफ़ां, अमजद चांडे साहब मुंहिंजे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां हुनखे भलीकार चऊं था। परल मुगेरी जे तरफ़ां, यासीन पंवर जे तरफ़ां, अयाज़ भंगर जे तरफ़ां, शम्स महर जे तरफ़ां, हाजी उबैद जतोई, ऐं असांखे चवां तौफ़ीक़ महर साहब, ऐं DC चाचड़, अहमद नज़ीर मज़ारी। हा भाउ, देशी नज़ीर मज़ारी नाराज़ थी वेंदा त मुंहिंजो नालो न खयो। ऐं मुस्तफ़ा मोलई, अहमद चाचड़, मोहम्मद अली चाचड़, यासीन बशीर घोटो साहब, सॼी संगत। अगरि कंहिं दोस्त जो नालो रहिजी थो वञे त माज़रत। सभिनी जे तरफ़ां असां पंहिंजे प्रोड्यूसर, पंहिंजे भाउ खे वेलकम चऊं था पाकिस्तान अचण ते, सिंध अचण ते, पंहिंजे ॻोठ अचण ते। पंहिंजे बचड़नि सां अची मिलियो ख़ैर सां, हुनखे भलीकार दिलि जे गहराइनि सां। ऐं इनशा ताला सॼी सिंध वासियुनि लाइ जेको असां एल्बम ठाहियो आहे, हिन में काफ़ी असांजा सीनियर शाइर, जूनियर शाइर सभु असां हिकिड़ो ग्रुप ठाहे जेको असांजो हूंदो आहे। हिन दफ़े असां ज़फ़र ॾिथ जी बि शाइरी हिन एल्बम में आहे। ज़ुल्फ़कार मंगी साहब, मुंहिंजा ॿ टे गीत, मतिलबु असां ग़ुलाम क़ादिर घायल साहब,
सभिनी खे असां गॾु खणी हलिया आहियूं सिर्फ़ु तव्हांजे करे त जीअं तव्हांजे उमेदुनि ते पूरा लहूं तव्हांजे दिलि खे मोहन असांजा गीत असांजी महिनत सजाई थींदी इनशाला तव्हांजी जॾहिं एल्बम हथनि में ईंदो ईद ते तव्हांजी ईद जूं ख़ुशियूं अलाह कंदो डबल थी वेंदियूं ऐं तव्हांजे मोट जो असांखे इंतज़ारु रहंदो त असांजी महिनत तव्हांखे कीअं वणी ऐं असांजे कंपनी जो मैनेजर जेको सेठ आहे असांजो सेठ आबिद शेख साहिबु जंहिंसां तव्हां ॻाल्हाईंदा रहंदा आहियो मोबाइल नंबर ते हा उन ॿ लफ़्ज़ चए थो त मां दोस्तनि सां ॻाल्हायां थो दुबई प्रोडक्शन हा दुबई प्रोडक्शन दोस्तो जीअं त हमेशह दुबई प्रोडक्शन तव्हांजी नज़र में सुपर हिट एल्बम ॾिना आहिनि त हिन चकर में इनशाला 6वीं एल्बम दुबई प्रोडक्शन तरफ़ां ईद ते इनशाला रिलीज़ थींदो उन जी जल्द अनक़रीब रिकॉर्डिंग थी रही आहे जंहिंजो चीफ सिलेक्शन वहीद अकड़ो साहिबु भाऊ परेल मुगेरी अमजद चांडियो साहिबु असांजो दर्दन जो बादशाह हाशिम चांडियो ज़ुल्फ़कार मंगी साहिबु ऐं असांजो प्रोड्यूसर ऐं ख़ासि सिलेक्शन असांजी जेको चेक करे पोइ माना ओके कंदो आहे असगर मुगेरी साहिबु बि पाकिस्तान अची वियो आहे उनखे वेलकम भली कार असां उन एल्बम जी रिकॉर्डिंग जी ख़ातिर आयो आहे वरी उहो पंहिंजी रिकॉर्डिंग कंप्लीट कराए वरी वापसि दुबई वेंदो वरी इनशाला असां शो में गॾु हूंदो असांजी सॼी संगत जेका बि आहे त असगर मुगेरीअ खे वेलकम भली कार था चऊं इनशाला सुभाणे न ॿिए ॾियारे भाऊ असगर सां गॾु वरी लाइव ते कचहरी कंदासीं भाऊ अमजद चांडे सां अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि उमेद त ख़ुशि हूंदा जिथे बि हूंदा ख़ुशि हूंदा वॾी महिरबानी जी दोस्तों वेलकम मां वेलकम चवां थो हिकु दफ़ो ॿीहर भाउ असगर मुगेरी साहिबु खे जेको दुबई खां हिते आयो आहे ऐं असांजो प्यारो भाउ आहे असांजो प्यारो दोस्त आहे तमामु सुठो सिंध जो बहितरीनु शाइरु आहे काफ़ी सारा गीत हुन जा सुपर हिट विया आहिनि महिरबानी भाउ जी असगर जी ऐं सिलेक्शन ते जेको आयो आहे सिलेक्शन कंदो एल्बम जी महिरबानी भाउ असगर ऐं ख़ासि सुराइतो आहियां मां हाजी उबैद ख़ान जतोई जो जेको तमामु बहितरीनु इंसानु आहे सुठो दोस्त आहे असांजो प्यारो भाउ आहे मां शुक्रगुज़ार आहियां भाउ हाजी उबैद जतोई जो शम्स खान मार जो जेका बि असांजी पूरी टीम आहे उनजो शुक्रगुज़ार आहियां असां सभु ॿाहिरि गॾु हूंदासीं इनशाला हर एल्बम में गॾु हूंदासीं अव्हांजो साथ खपे अव्हां आहियो त असां बि आहियूं न त असां बि कुझु न आहियूं वॾी महिरबानी सभिनि दोस्तनि जी अॼु ख़ुशी बि थिए हिकिड़ो प्यारनि शाइरनि सां सफ़र कंदे ख़ासि मां पंहिंजे प्यारे शाइर मुंहिंजे भाउ असगर मुगेरी खे हिन पंहिंजी सिंध धरती ते क़दम रखण ते भलीकार चवां थो जेको दुबई खां कई आयो मुंहिंजे एल्बम जी सिलेक्शन जे लाइ ख़ासि टाइम कढी परेल मुगेरी हाशिम चांडियो हाजी उबैद जतोई जेका बि मुंहिंजी पूरी टीम आहे अलाह उनखे सभिनि खे आबाद करे सभु दोस्त इनशाला गॾु हूंदासीं ऐं हमेशह गॾु रहिया आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं जिथे हुजो शाद आबाद हुजो महिरबानी सभिनी दोस्तनि जी काफ़ी सारा कमेंट आया आहिनि जेके असां न पढ़ी सघिया आहियूं शुक्रगुज़ार आहियूं दोस्तनि जा जेके कमेंट लिखनि पिया लाइक कनि पिया महिरबानी दोस्तो तव्हांजो प्यारु आहे तव्हांजी मोहबत आहे जो असांजा तव्हां गीत ॿुधो था ऐं किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलई साहिब खे ॿुधो था वॾी महिरबानी दोस्तनि जी जेके सिंध में रहो था ॿाहिरि रहो था सऊदी में रहो था दुबई में मतिलबु किथे बि रहो था जेके मुस्लमान मुल्क आहिनि उते अव्हां ॿुधो था असांखे वॾी महिरबानी अव्हांजी सॼणनि जी अल्लाह हाफ़िज़ सिंध सलामत और आप कुछ करें थैंक यू मेहरबानी सभिनी संगत खे सलाम कयां अयाज़ बंगर साईं जान आहे सभिनि जी अयाज़ जो नालो विसरी वियो जो वॾो दुश्मन हुयो परेल मुगेरी शम्स खान मगर छो पिया भाऊ रस्ते में भाऊ मदे जी करा